यामड़नि खां शिकारपुर ताईं जमात इस्लामी जे तरफ़ां ही अज़ीम शान पैदल मार्च हींअर जारी आहे। इन ये पैदल मार्च जो मक़सदु सिंधु दरिया जे मथां जेके 6 केनाल हिन वक़्तु कढण जी स्कीम आहे, असीं इन स्कीम जे ख़िलाफ़ु आहियूं। इन खे सिंध सां दुश्मनी सम्झूं था। असां सम्झूं था त सिंधु दरिया में पहिरियों ई पाणीअ जी खोट आहे। जेकॾहिं इहे केनाल मथे कढिया विया त असांजी सिंध ग़ैर आबाद थी वेंदी। किरोड़नि माण्हुनि जो जियापो ज़राअत जे मथां आहे। असांजो हारी नारी, असांजो ज़मींदार, उनजी ज़मीनां बंजर थी वेंदियूं ऐं इहो हिकिड़ो मुल्क दुश्मन मनसूबो आहे। अफ़सोसनाक ॻाल्हि इहा आहे त पीपल्स पार्टी इन जे मनसूबे जी सहूलियतकार आहे ऐं उन्हनि जो सदर साहिबु जेको आहे उहो इन मनसूबे जी सहूलियतकारी करे रहियो आहे। ऐं असेंबलीअ में पीपल्स पार्टी इहो थी ॾेखारे त असां हिन मनसूबे जे ख़िलाफ़ु आहियूं। असां गवर्नमेंट खां, सिंध हुकूमत खां मुतालबो था कयूं त उहा पंहिंजो पोज़ीशन पंहिंजी वाज़े करे ऐं इन मुल्क दुश्मन ऐं सिंध दुश्मन मनसूबे खे ख़तमु करे। इहो घणे भाङे केनालनि जो नुक़सानु असांखे थींदो, छो त असां पुछड़ीअ वारा आहियूं। जॾहिं बि मथे को केनाल निकिरंदो आहे त पुछड़ीअ ते असरु पवंदो आहे। स्कीम में हिकिड़ी थर केनाल बि रखी अथऊं, पर उहा थर केनाल लाइ कॾहिं ठहंदी जॾहिं त हुन पासे थल केनाल ऐं ॿियूं केनाल्स ठहणु शुरू बि थी वियूं आहिनि। सो ऐं कच्छी केनाल बि घणे भाङे ठाहे छॾी आहे हिननि। त इन करे इहा स्कीम जेका आहे इहा रुगो सिंध खे बंजर करण जी स्कीम आहे ऐं बाक़ी सूबनि खे को बि नुक़सानु न थींदो, बल्कि KPK जी ज़मीन आबाद थींदी, चोलिस्तान जी लखें एकड़ ज़मीन आबाद थींदी ऐं इन खे नालो ॾिनो अथऊं ग्रीन पाकिस्तान इनिशिएटिव पाकिस्तान प्रोजेक्ट। असां सम्झूं था त इहो डार्क पाकिस्तान थींदो। असां सिंध हुकूमत खां मुतालबो कयूं था त इहो असांजे सिंध जे अंदरि असां इन खां पहिरियों बि जेको कराची बदीन मार्च थियो हो ऐं मुख़्तलिफ़ तंज़ीमुनि जे तरफ़ां मिली करे असां जमायत इन में हिसो वरितो आहे ऐं सिंध जमायत इन सॼे मामले खे खणी रही आहे। ऐं असां सम्झूं था त इहो सिंध जो वॾो नुक़सानु आहे, जंहिंमें कराचीअ जो पाणी बि ख़तमु थी वेंदो ऐं कराचीअ जा माण्हू बि पाणी पीअण जे लाइ सिकंदा। इन करे सॼी सिंध जो अवाम जेको आहे उहो इन मनसूबे जे ख़िलाफ़ु हिकु आवाज़ु आहे।